पाल हसना का मुस्तफीज फरमाए। जामिल मकबूल हजरत मौलाना साईं मोहम्मद कासिम सूरो साहब। मुझा भाईरो शेख सादी रहमतुल्लाह अलैह बुजुर्ग अच्छा ही सदी है उन्हें अजी
लिखियो मिसाल सां तो समझाए फरमाए त डाकिए जे बारो वाग जट जे हथ में डाकिए जे पुठियो तोड़ो हुयो तकड़ो जे तो का हिट वजे त तोड़े रणाट करे मां के जो त मां कुछ ढरी करो त मां भी पहुंचंदो अचा त डाकिए रणाट करे जो त पुट मुंहिंजी हलड़ी मुंहिंजे वस कान्हे वाग हे जट जे हथ वो डरो त मां ढरियला ई कीअं ढरियला हिते भी वाग धणी वस आव का पार वही असांजी वाग रब जे हथा ओॾे असांजी हेॾे वराई आहे हेॾी मोटाई आहे त उन जो कर्म आहे कससुल अंबिया जे ॿिए जुल्द में मूं लिखियो आहे कारून ज़कात खां इनकार कयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब खे दान ॾिनी अल्लाह ताला फरमायो हाणे ज़मीन तुंहिंजे हुकुम में आहे जीअं चवंदेसि तीअं कर मूसा अलैहिस्सलाम जज़्बात में ज़मीन के हुकुम किधर के गी वई जॾहिं हेठि हलणु शुरू थियो गोॾनि ताईं तॾहिं मिंठू पियो करे मूसा अलैहिस्सलाम खे सोटरियूं मूं तोहफ़ा खे ज़कात ॾींदुसि छॾ बचर पर मूसा अलैहिस्सलाम वञे हिनखे हेठि आणे जॾहिं सॼो लटिजी वियो ज़मीन में त अलाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे ॾोरापो ॾिनो हेतिरियूं तोखे मिंठू कई तूं न छॾिस मूंखे हिकिड़ो दफ़ो चई हा त मां छॾे ॾियासि इन सिट लिखण खां पोइ पंहिंजी सिट में लिखी मुंहिंजो त मारणो ई रब खे न त इहा सम्झ ॾिएसि हा न त हेॾे करे थो सघी मूंखे चओ न मानो ई रब खे वियो त रब रुसे मत खसे हाणे कोन हथियार ॾसे उहो पार जंहिंमें जो खे कीअं मारणो ई रब खे अलहमदुलिल्लाह रब असां तव्हांखे पंहिंजे घर में गॾु कयो आहे हिकिड़ा दोस्त चवंदा आहिनि त भाई उहो ॿुधे जेको अमल करे असांजी टोटरी सुस्त अमल थींदो कोन त वाइद ते छो वञो ओ मुंहिंजा भाइरो हिन कचहरीअ में वेहणी अमल आहे हुज़ूर जन फरमायो सुठी कचहरी में वेहणी आहे ॼण अतुर जे दुकान ते वेठो वठे न वठे सुरहाण त मुफ़्त जी पई ईंदी हिते कचहरी में वेहणी आहे अॼु अमल नसीब न थींदो सुभाणे थींदो वाइद जे कचहरी में वेहबो नेठि ज़िंदगी सुधरी पवंदी कॾहिं न कॾहिं कंहिंजा अखर असर करे वेंदा मां मिसाल ॾियां सीरत बिन हिशाम में लिखियल आहे त हुज़ूर जे वटि रुकाना नाले पहलवान आयो मशहूरु पहलवान हो रुकाना काफ़ कराची आयो चीज़े जे मल में मूंखे दसे वञी त मां मुस्लमान थिया हुज़ूर जी बिस्मिल्लाह ॿ संतरा ॿधा हुज़ूर जन ॿ दफ़ा केरु आयुसि पर इब्न हिशाम वारो फ़ैसिलो नथो करे त मुस्लमान थियो या न थियो बगदाद जे शहर में बादशाह उनखे शौक़ु थियो त पोइ पहलवान मूंखे मिले नौजवान बादशाही खाधा खारायांसि वॾो पहलवान थी पए मल जे फन मल जो हले नौजवान मिली वियुसि पिस्ता बादाम पियो खाराए मज़बूत थी पियो हाणे बादशाह चैलेंज कयो जेको मुंहिंजे मल जी पुठी पट लॻाए दसे वञो हुनखे हेॾो बि न जेके ज़रूरत थिए त अचे तूं मां थियासीं साग पली आहे पलियल उहो जो बादशाही खाधनि ते पलियल केरु अचे वेठो पाड़े ओड़े में हिकिड़ो मिसकीन हो वीचारो बेरोज़गार बुखुनि में पा घर में अटो कोन ॻरी कंडा थी वियो बेरोज़गारी वॾी मुसीबत आहे वरी घर जा भाती चवण राति जो कुझु आण ते चाढ़ियो तेसि ताईं बुखुनि ते रहियो पासा पियो वराए छा कयां काॾे वञा कंहिंखे चवां हेठि अॼुकल्ह अची वियुसि की सुभाणे वञी थो बादशाह जे पहलवान सां सदरो कयां मुक़ाबिलो कयां अलाह करे मन पेर तिरकेसि उते इनाम ते जामिनी मिला उते पहुतो बाजा तो वारे पहलवान सां आज मुक़ाबिलो कंदो चरियो थियो आहे छा तूं हुजी अधु त बीठो हो तूं सुकल छही पती हुन सां छा करे मुक़ाबिलो हुनर जी ॻाल्हि आहे टाम जी ॻाल्हि आहे मूंखे मल जो उहो हुनर आहे जो जाठो हाणे साधु थी पियो मज़ाक नथो करे करी छा थियो अॼु जो मुक़ाबिलो नथो रखी त ते चैलेंज बि न कजे मजबूर रखूं था खटाई क़िस्मत मुक़ाबिलो न थींदी वॾी ख़ल्क गॾु थी हिकिड़ो सॻड़ो ट्रिप बादशाह जो पहलवान जो मुक़ाबिलो ॾिसण वटां आहे संदरा ॿधिजी विया
वॾो पहलवान वरी सॻड़े खे फेराए पियो मथे और कन में वेठे अबा मां बि बुख ते मुंहिंजा बचड़ा बि बुख ते स्वयं ॿारड़ी कच किरी पए अलाह तोखे ताक़त ॾिनी आहे पुट ॾिना वरी जो मुंहिंजा बुखिया बच्चा खाई दुआऊं कंदे रंग जीवी कुर्ब कजाए महिरबानी कजाए हिन वेचारे कमज़ोर जा ॿ अखर हुन ते असरु करे विया बस भल कूड़ा सचा जाठा हाणे पाण हेठो पोइ सॼो वॾा इनाम मिली शाम जो मल आयो बादशाह वटि जैसे तुंहिंजो नीमक खाधो हाणे मल को रिटायर भेड़ा सॼा सुकर बीमारी था वञनि त हाणे छा थी वञे आलम लिखिया त मल हो त जुनेद बगदादी रहमतुल्लाह सुबुह जो मल हो पर ॿ अखर पंहिंजा नसीहत जा असरु करे विया त ज़िंदगी तब्दील थी वई कादरी सिलसिले जो बुज़ुर्ग जो अॻुवान हिते बि वायद में वेठो अॼु असरु न थींदो सुभाणे थींदो सुभाणे न थींदो परीहं थींदो पर कचहरी भली आहे मूं तव्हांजे आॾो सूरह नूर जो कुझु आयत तिलावत कयूं हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु मुफ़स्सिर क़ुरान हुज़ूर जो सौट वो फरमाए थो अल्लिमू रिजालकुम अल माइदा अल्लिमू निसाअकुम अल नूर मर्दनि खे सूरत माइदा पकी करायो छो त में हलाल हराम जा मसइला खणा ऐं नियाणियुनि ऐं औरतुनि खे सूरत नूर पकी करायो छो त में हया ऐं पर्दे जा मसइला खणा तंहिंजे करे इहा सूरत हया सेखारी हुज़ूर जन फरमायो अल इस्लाम बिदून सबून शुबा इस्लाम जो आहिनि 73 शाखूं अल हया शुबतु मिनल ईमान हया ईमान जी शाख 73 शाखुनि मंझां चूंडे हुज़ूर जन हथ वञी हया ते रखियो त हया ईमान जी शाख छा थींदो हया छाखे चइबो हया उहो अलाह ताला खे सेखारियो उहो सम्झायो इदा लम तस्तहि फसना मा शित हुज़ूर ने फरमाया तो कि हया को ने को जीअं वणे तीअं कर न त हया इंसान खे बुराई खां रोके इहो हया ऐं इहो असांजी तबियत में कुदरती तरह सां फितरी तरह रखियल आहे फितरत छाखे चइबो आहे पहिरीं इहो मसालो हल कयो फितरत आहे छा मुंहिंजा भाइरो फितरत अहिड़े कम खे चइबो आहे जेको बिना कंहिं सेखारण जे पाण ई कुदरत तरफ़ां सिखिया मिलियल हुजे जीअं नंढड़ो बचिड़ो अॼु ॼाओ छोकिरीअ जी आई माउ कुबी थी ॾियसि त ॼाड़ी थो हलाए त खीर पहुचे ॼाड़ीअ लाइ कहिड़ो सिखे त ॼाओ हींअर या त ॼाड़ीअ लाइ कंहिं सेखारियसि 100 डॉक्टर गॾिजनि पोइ बि ॼाड़ी हलाइण हुनखे सेखारे नथा सघनि यो रब ने यमन सान से खायो त जारी तू हराए त खीर माथो पहुचाए इने के फितरत चइबो अगे हींअर त फार्मी कुकड़ न त अगे घर में कुकड़नि जे हेठि बतक जा आना बि ॾिबा जॾहिं बच्चा ॿिन्ही जा फुटनि चुकनि जी कुकड़ वते घर जे ॿाहिरि जो दुबो पाणीअ जो हूंदो हो त बतक जा बच्चा पाण ई पाणीअ में लही पवंदा ऐं चूज़ड़ा न लहंदा चूज़नि खे कंहिं सेखारियो त मता लथायो ॿुॾंदव बतक जे बचनि खे कंहिं सेखारियो त तव्हां भली तरो पिया इनखे फितरत चइबो आहे असांजी फितरत में रखियल आहे तव्हां चयो कीअं भला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम बीबी हवा खे पैदा करे अल्लाह ताला फरमायो या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नत जन्नत में तव्हां जन्नत में वञी रहो फला तक़रबा हादिहि शजर पर हिन वण जे वेझा न वञो वेसर में आदम अलैहिस्सलाम को मेवो खाइजी वियो क़ुरान में नसिया आदम वलम नजिद लहु अज़्मा आदम अलैहिस्सलाम खाधो वेसर नसिया ॼाणी वाणी न खाधो वेसर में जो रोज़ा तो पाणी पिए त रोज़ो कोन भॼंदुसि हिन वेसर में खाधो यंज़िउ अनहुमा लिबासहुमा रब तो फरमाए तो मां लिबास जन्नत वारो खसे वरितो मां जॾहिं थी विया उखाड़ा
तर तफ़िका यख़्सिफ़ान अलैहिमा मिन वरक़िल जन्नत, जन्नत जे वणनि जा पन पटे पंहिंजे जिस्म खे ढके पिया, कंहिंखां पिया ढकनि। हुया त ज़ाल मुड़ुस औलाद जी कशण जी धरतीअ ते, उते तो औलाद हुयो कोन को, हे ज़ाल मुड़ुस पाण में कंहिंखां पिया ढकनि। इहो असांजे फितरत में हया रखियल आहे त माण्हू ढकी हले। ॿियो छॾियो, हिन इलाइक़े में घणो करे मेघवाड़ बि हूंदा, भील कूली बि हूंदा। माईअ खे गाह जी भरी मथे ते हुजे त रोट सां ॾिठे डांस अचे पई थी, माण्हू मथां अथसि, मूं अखियूं ॾिठो त माई होॾे मोड़ करे बीह रहंदी त जीअं इहे लंघे वञनि त पोइ मां किरास कयां, या मुंहं खे ढकु ॾेई परदो ॾेई पोइ हलंदी। न क़ुर पढ़ियो, न क़ुर ॿुधो, न वाइब ॿुधई, इहो कंहिं सेखारियो हुनखे त मुंहं खे थो ढिका। इहो फितरत ते ई रखियल आहे, भली केरु हुजे, गैर मुस्लिम हुजे, पर हया उन वटि रखियल आहे। अंग्रेज़नि वटि हया कोन्हे, उन्हनि वटि छा पाप आहे? दी शेम इज सिकनेस। उन्हनि अंग्रेज़नि वटि लॼ बीमारी आहे, दी शेम इज सिकनेस, लॼ बीमारी आहे। ऐं जेका कंधु मथे करे ॻाल्हाइजंदसि इहा बि खांसी आहे, ऐं जे कंधु हेठि करे ॻाल्हाइजंदसि इहा मरीज़ आहे, बीमार आहे। हुननि वटि सूट मर्द खे जो पेरनि खे पालिश पियो करे, ऐं माईअ खे पेरनि जा चढ़ी, गोॾा बि उघाड़ा। नवाब ग़ैबी ख़ान कंबर वारो, उन वटि अंग्रेज़ जो वफ़द आयो, उन वफ़द में मायूं बि हुयूं, गोॾा उघाड़ा। हुन पोड़े वीचारे सम्झो त छा तो कपिड़ो कोन्हे, कंबर हू ॿ टे ताकिया कपिड़नि जा घुराई, हे त भई हे खणी वञो न नियाणे जा गोॾा त ढक, हुनखे त को, पर हुन त हया आहे कोन को। हाणे चाहिनि था त असां बि सभिनी खे अहिड़ो कयूं, तंहिंजे करे हुनजी तारीफ़ थी करे। जंहिं शइ ते, कंहिं कंहिं शइ ते माईअ जो फोटो, साबुण विझण वारे ते बि माईअ जो फोटो, मर्द पर विझंदा हुआ, चुमेली त गुलाब विझंदा हूंदा, पर फोटो ॾींदा माईअ जो। चांहि बीज पानी चांहि, ॿ मायूं छापियूं पयूं हूंदियूं, हाणे चांहि रुॻो मायूं पीअंदियूं हुजनि, मर्द बि पीअंदा आहिनि, पर फोटू ॾींदा माइनि जो। छोकिरो मां बि चाहि नथो वञे त ॿटूअ में ॿिनि माइनि जा फोटू अथसि, मां बि चरे पियो थो, हुननि दीदार करे पियो थो, घर में सुम्हे थो त उते बि माई जो फोटो टंगियो पियो आहे, दीदार करे जॾहिं निंड अचे त मुंहिंजा भाइरो के रोज़ साम्हूं पखेड़ी फहाशी, जंहिंजी का ॻाल्हि कन को मथे आहे। अल्लाह हया सेखारे थो, कीअं थो सेखारे? कुल्लिल मुमिनीन यग़ुद्दू मिन अबसारिहिम, ए नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मोमिननि खे मुंहिंजो न्यापो ॾे, पैगाम ॾे त पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त करे। सलात शरीफ़, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबी व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि ज़ादत कुल्लि मालूम लक दाइमान अबदा। नज़रुनि जी हिफ़ाज़त कयो, जाॾे ॾिसणु जाइज़ आहे ओॾे ॾिसो, जाॾे ॾिसणु जाइज़ न आहे ओॾे न ॾिसो। क़ुर इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे यारूल में त ॿिनि उज़वनि खे अल्लाह ताला उते जो उते दर ॾिनो, ठकु ॾिनो, हिकिड़ो ज़बान, ॿियो अखियूं। ज़बान खे ॿ ताक़ आहिनि, ग़लति अखर जो अंदेशो आहे त ताक़ बंदि करे छॾियोसि, ऐं अखियुनि खे बि ताक़ ॾिना अथई ॿ, जे ग़लति नज़र जो अंदेशो आहे त छपर वारा ई बंदि करे ॾिसीसि न, उते जो उते रब ॿिन्ही खे दर ॾिनो आहे। नज़र जी हिफ़ाज़त रब साईं मुंडु उन खे ॾिनो आहे, छो त हीअ जेका न अखि में माणकी आहे, सनड़ी माणकी, इहा कैमरिया आहे। कैमरिया जी तस्वीर छापे छॾींदी आहे न, त मां अखि सां ॾिठल शइ दिलि में, अंदर में, दिमाग़ में छापिजी वेंदी आहे। अॼु तव्हां मूंखे ॾिठो, साल खां पोइ जे रोड सां लंघंदे ॾिसंदो त मौलिका समेट थो, अलॻि तव्हांजे अंदर में छापिजी वई तस्वीर, हे बि दिलि में छापिजी थी वञे, तंहिंजे करे
करे रब हथ जी अखियुनि ते रखियो त ओॾे ई निहार जाॾे जाए तो जाॾे ॾिसण जाए त कोन्हे ओॾे ई तो न निहार कर हज़रत से मेर वारा हवाल पिया ॾियनि 1969 में विया बांग्लादेश जमीयत इजलास में मौलाना गुलाम कोसो हज़ारवी रहमतुल्लाह अलैह गॾो साईं सां साईं हवाल पिया ॾियनि पर मैं जॾहिं इमिग्रेशन को टपे बांग्लादेश जे हिरिया समंदर मुल्क में त एयर होस्टेस जी लाइन लॻल हुई छोकिरियूं हिक खे सलूट पई करनि पर जॾहिं असां 2 ॼणा लंघियासीं साईं ॿेर वारा ऐं मौलाना गुलाम कोसो हज़ार तॾहिं छोकिरियूं कंधु हेठि करे बीही रहियूं असांखे सलाम न कयो मौलाना गुलाम कोसो हज़ार मना कियो साईं जन खे चई त मौलवी जी हमें सलूट क्यों न किया रहिया सोची 2 ॼणा ॿियनि सभिनी घर असांखे सलूट न कयो छो साईं चयो तोखे ईंदो हूंदो त ॿुधाए मूंखे नथो अचे त गुलाम कोसो हज़ार औरत हया मर्द से करती है मर्द सां ॿिन्ही खे सम्झे ॿिन्ही खे सलूट कई असांखे मर्द सम्झी हया करे वई औरत हया मर्द से करती है साईं ॿेर वारे फरमाए त जहाज में जो वेठासीं हिक हिक खे कार्ड ॾेई विया उन कार्ड में लिखियलु हुजे इसे ज़रूर देखिए मां कार्ड पढ़ा पियो हिदायत हूंदियूं आहिनि सफ़र ओचितो आहट महसूस थी हलण जी जहाज में एयर होस्टेस छोकिरियूं कोई खटम छड़ा या चांहि वग़ैरह जे ॾियण लाइ घुमनि पियूं त मुंहिंजे पाड़े में वेठो नसरुल्ला नालो पंजाब पाड़े श्री मुझे बैठो सीट दे मुझे जाने मौलवी जी इस कार्ड में क्या रखा है तुम इसे ही देख रहे हो जो देखने की चीज है वो तो तुम नहीं देखते साईं जो बड़े पाड़े का हुक्म अदा करते जो देखने की चीज है वो तो तुम नहीं देखते इस कार्ड में क्या रखा है तो हज़रत से मेरा अच्छा फरमाया इस कार्ड के बनाने वाले ने लिखा है कि इसे जरूर देखिए इसलिए मैं देखता हूँ इनके बनाने वाले ने लिखा है इनको नहीं इसलिए वही नहीं देखता मुझे फायर हर चाहिए हेॾे ॾिसो हेॾे न ॾिसो कंहिं ॾे ॾिसबो कंहिं ॾे न ॾिसबो सूर नूर में रब पाण ॿुधाईंदो त हिननि ॾे ॾिसण जाइज़ हिन ॾे ॾिसण न जाइज़ मूंखे हैरत लॻंदी आहे निमाज़ क़ुर में हुकुम आहे 700 दफ़ा निमाज़ जो हुकुम पर न क़ुर में रकातूं लिखियल आहिनि न निमाज़ जा वक़्त लिखियल न छा पढ़बो क़ुर में लिखियल कोन्हे पाण ई मौलवी सेखारींदा ज़कात 36 दफ़ा निमाज़ सां गॾु ज़कात जो हुकुम आहे केतिरी जो क़ुर में कोन्हे 40 ॿधी क़ुर में कोन्हे हज कयो हज जा 3 फ़र्ज़ आहिनि 3 फ़र्ज़ क़ुर में कोन्हे मौलवी सेखारींदा आहिनि पाण पर हिन 17 पर्दे जे बारे में अल्लाह ताला पाण ठीको कयो आहे पाण ॿुधायो आहे त हिननि ॾे ॾिसजांइ हिन ॾे न ॾिसजांइ हाणे कहिड़ो मसइलो आसान थी पियो सम्झण में कुल मोमिनीन यग़ुद्दू मिन अब्सारिहिम मोमिननि खे चओ मर्दनि खे पंहिंजूं नज़रूं हेठि कयो नज़र ॾिसण खां छा थींदो अंदरि ॿुध मां खाईंदो वरी ॿीहर ॾिसां तस्वीर उनजी ॿिए अंदरि में टिरंदी हाणे त ख़ासि करे वरी मोबाइल त अलाए कमु कहिड़ो करे छॾियो आहे असांजे शहर में चङो मुड़ुसु आहे आफ्ताब अली शाह उन मूंखे बि ॿुधायो चई त पंजाब में हिकिड़ी माईअ जी फ़ोन आई त मां एॾे ई अचां त मूंसां शादी कर शाह साहिब चयो त एॾे छो थिए थी पंजाब जो मुल्क छॾे हेॾी ॻाल्हि थिए थी चई त मुंहिंजी उमिरि आहे 19 साल मुड़ुसु था ॾियनि पिया 50 साल जो इहो रिश्तो मूंखे क़बूल कोन्हे मां अचां थी भई मूंसां तूं शादी कर ॾिठनि कोन मिड़ई फ़ोन खणी हन पर हाणे शाह साहिब चयो शाह साहिब जो त मां चयोमांसि त शुकुर करे रिश्तो क़बूल कर मुंहिंजी उमिरि 56 साल थी कमु न ठहियो न उमिरि हुनजी 50 त शुकुर करे इहो क़बूल कर त मुंहिंजा ॿाहिरि मोबाइल त वरी ईअं कयो हाणे असां वटि
दीदार बाजी अहिड़ी हली आहे जो अखर चवंदा तुंहिंजे दीदार बाजी अलाह राज़ी। मूंखे हिकिड़ो नौजवान छा पियो चए मोदी साहिबु कयो कहर था असां त अलाह जी कुदरत ॾिसंदा आहियूं त मुंहिंजा मालिक कहिड़ा हसीन चहिरा पैदा कया अथई तव्हां मुला असांखे अलाह जी कुदरत ॾिसण कोन मां चयो त अब्बा रब जी कुदरत रब ॾसे उहा ॾिसी अचां अफला यंजुरून इलल इबिल कैफ़ ख़ुलिक़त इलल समाए कैफ़ रुफ़िअत इलल जिबाल कैफ़ नुसिबत इलल अर्द कैफ़ सुतिलत। रब जी कुदरत ॾिसणी अथई उठ ॾे ॾिस अलाह जी कुदरत ॾिसणी अथई आसमान ॾे निहार अलाह जी कुदरत ॾिसणी अथई जबलनि ॾे निहार अलाह जी कुदरत ॾिसणी अथई ज़मीन ॾे निहार। परायनि नियाणियुनि में तोखे अलाह जी कुदरत ॾिसण में अचे सुभाणे तुंहिंजो केरु दर खड़काए त अंदरि असांखे अलाह जी कुदरत ॾेखार केरु पसंदि कंदो। ऐं मोमिनुनि हेॾे चइबो आहे जेको मोमिन युहिब्बुल अखी मा युहिब्बु लिनफ्सी जेका शइ पंहिंजे लाइ पसंदि करे मोमिन भाउ लाइ उहा पसंदि करे तूं जेकॾहिं ॿिए खे ॾेखार कुदरत नथो चाहे त तूं छो थो कुदरत ॾिसे अहिड़े क़िस्म जो जीव। हज़रत अली करमल्लाह जी हदीस मूं पढ़ी हिकिड़े दफ़े जलसे में मूं चयो त हुज़ूर जन खां हज़रत अली करमल्लाह जो पुछियो त साईं नज़र पराई माईअ ते पवे त हुज़ूर जन फरमायो लकल ऊला अलक सानिया पहिरीं नज़र माफ़ करे ॿीहर ॾिठई त ॾोह थिए मां वरी जो इहा हदीस पढ़ी त वाइद खां पोइ हिकिड़ो पियो चए साईं चई थो त पहिरीं नज़र जाइज़ आहे न मां नज़र कंदुसि त वरी कढंदुसि कोन ॿी नज़र थींदी कान अटकलूं रुॻो दीन सां बि अहिड़ी क़िस्म जूं अटकलूं दादागिरियूं दर तो फरमाए पियो कुल्लिल मुमिनीन यग़ुद्दू मिन अब्सारिहिम। इमाम कुर्तुबी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे लिखे थो त जेको बचपन खां वठी पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त कंदो 80 साल ताईं मर्द आहे ऐं जेको नज़रुनि जी हिफ़ाज़त न कंदो 50 साल खां मुख़ातल आहे तंदुरुस्तीअ ते असर थो पए हिन सां तंहिंजे करे दीदार बाजी अल्लाह ताला छॾे हे जो असां पंहिंजे मुल्क में परावनि जा पादर पिया था खाऊं असां उन्हनि जे केजू लॻा पिया आहियूं ग़ुलाम लॻा पिया आहियूं कोई दौर हो जो महीने जे पंध ते मुस्लमाननि जो रोगो ऐं हिते असां पंहिंजे मुल्क में परावनि जा पइजी वञूं छाजे करे असांजो हया वारो पासो आस्ते आस्ते छॾींदा था वञूं परे पवंदा था वञूं तंहिंजे करे असां त इहा ॾुखी थी आहे न्याणियूं थी वञनि ॿाहिरि एॾी वॾी खुली बाज़ारि में वञ त सौदो वठण लाइ मायूं हिकिड़े ॻोठ में आयो मलाह मच्छीअ वारो हिकिड़ो ॿिए खे बि चए त तूं छोड़ ए माई न ॾिठासीं माना माइनि बि मायूं मच्छी वठंदा जॾहिं न मर्द न वठनि त मुंहिंजा भाइरो इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जिन असांखे पोइते कयो ऐं वॾो नुक़सानु आहे कुल्लिल मोमिनीन यग़ुद्दू मिन अब्सारिहिम मोमिननि खे चओ त पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त कनि ॼाणे ॾिसणु जाइज़ आहे ओॾे ॾिसनि ॿिए पासे न ॾिसनि मां वाणियुनि खे ॾिठो आहे मुंहं ते परदो फरमाए थो कुल्लिल मोमिनात न वल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा यसनऊन अजीब मसइलो आहे हिते पंहिंजे ॻोठ में शाल मथो रखी बुज़ुर्ग थी हले थो पर जॾहिं हैदराबाद वञे कराची वञे हिते सुञाणे केरु पवंदो हिते दीदार करे थो वञा ॻोठ वञी वरी ॻाढ़ो रुमालो रखंदुसि मथे ते पर छा थो फरमाए इन्नल्लाह ख़बीरुम बिमा यसनऊन ॻोठ वारा ॾिसनि न ॾिसनि मां त तोसां गॾु आहियां मां त तोखे ॾिसां ॿिया ॾिसनि न ॾिसनि माण्हुनि बुज़ुर्ग चयो त छा थियो अलाह मञे न बुज़ुर्ग हे मञनि बुज़ुर्ग चयो त छा थियो इनखे थोरो मां मुख़्तसर थो कयां छो त ॿियो पासो वरी कुझु वॾो आहे कुल्लिल मोमिनात यग़ुद्दून मिन अब्सारिहिन मोमिन औरतुनि खे चओ उहे बि पंहिंजूं नज़रूं हेठि कनि न्याणियुनि खे धार हुकुम आहे छाजे करे असांजे आलिमनि अटे मुबारक कयो इमाम कुर्तुबी रहमतुल्लाह अलैह तफ़सीर कुर्तुबीअ में लिखे थो त क़ुरान शरीफ़ में ॿ आयतूं हिकिड़ी असारिक़ु
वसारिकतो फक़तहु एतियुमा। मर्द चोर माई चोर हथ कटियो। ऐं ज़िना जे बारे में अज़ानियतु वज़ानी फजलिदूहुमा आहे न। मर्द औरत ज़ानियाणी ऐं मर्द ज़ानी इन्हनि खे सज़ा फटकंदी ॾियो। चोरीअ में मर्द अॻे ऐं ज़िना वारे में माई अॻे। हुते असारिक़ु वसारिक़त, हिते अज़ानियत वज़ानी। छो? तफ़सीर कुतुब जी जॻह अख़र शुरू आहिनि कोन्हे। मर्द खे ताक़त ई कान्हे जो इहे कंहिं नज़र करे सघे। चक जे पासे ने ॿिनि माइनि खे क़त्ल कयो डॉक्टरनि, छो त हुननि छोकिरियुनि सां कशर कई। जॾहिं मां इहा अख़बार पढ़ी, मां चयो वाणी जे पुट खे ताक़त ई कान्हे जो मुस्लमान नज़र करे सघे। छोरियुनि जी आराम पई आहे जो ख़त थियूं लिखनि, उहे मैसेज थियूं कनि। छोरियुनि जो कारो मां न त ज़रूरत वाणी जे पुट खे हिते ॾियारे सघे। रब उन जो नालो अॻे आंदो। हाणे मोमिननि खे पार त धार आहे। हज में गॾु अज़न फिनास बिल रोज़नि में गॾु हुकुम कुतिब अलैकुम सियाम। मर्द बची विया त मायूं बची वयूं। आतु ज़कात ज़कात ॾियो। मर्द बची विया त मायूं बची वयूं। पर हिन नज़रुनि जे बारे में रब मर्दनि खे धार हुकुम कयो आहे, नियाणियुनि खे धार हुकुम कयो। औरतूं तव्हां पंहिंजी नज़रूं हेठि कयो, न न्याय ॿिए पासे। तव्हांजो कमु न आहे ॿिए पासे न्याय। बुरको पातो पियो वञी वरी ॾिसंदी हले हेॾे होॾे, इहो टकणु खपे। असां नंढा आहियूं त ॿुधाईंदा हुआ त हिकिड़ी माई पई वञे मुड़ुस जे पुठियां, मुड़ुस ॾिसेसि त खणी बुरको हेठि करे, जो मुड़ुस अॻिते वड़ करे त वरी मुंहुं खोलियो वञे। हिकु ॿ दफ़ो मिड़े मुड़ुस कंदे ॾिठोसीं ईअं, बुरको कसे ॾिनईसि तीली, चई त तूं थी मूंखां सतूं करी। असां वटि बि इहा शादी थी, घोट बि जो कुंवार जो मुंहुं ॾिसणु हिते कोन हूंदो, पर असां ॾे आहे। चवंदा त 500 जो नोट रख त पोइ मुंहुं ॾिसबो आहे। ज़ाल हिन जी 500 रखे त पोइ मुंहुं ॾिसे। पर जे मुंहुं ई भरण वारो हूंदो त मानस ई चवंदो वॾो मोटो खोले जद तुंहिंजी तस्वीर कढे, धारियो तस्वीर कढे, मुड़ुस 500 रखे तॾहिं दीदार थो करे। केॾी ग़लति रस्म थी हले पई साहब। त फरमाए थो कुलिल मोमिनात यग़ज़ुज़्न मिन अब्सारिहिन्न, पंहिंजी नज़रुनि जी हिफ़ाज़त कयो। जॾहिं ॾिसणु जाइज़ आहे उते ॾिसो, जॾहिं ॾिसणु नाजाइज़ आहे उते न आहे। औरतुनि खे बि पार था। हाणे सेखारे थो अलाह ताला त कंहिंखां नज़रूं परे कजनि, कंहिंखां न कजनि। फरमाए थो यग़ज़ुज़्न मिन अब्सारिहिन्न वयहफ़ज़्न फ़ुरूजहुन्न वला युब्दीन ज़ीनतहुन्न इल्ला मा ज़हरा मिन्हा। पंहिंजी ज़ीनत ज़ाहिर न कनि। ज़ीनत छा आहे? सॼो सूंहं जो दारो मदार मुंहं ते आहे। हिकिड़ी अखि में 3 ॾांहुं, सॼो हुस्न ख़तमु। मेकअप मुंहं खे थींदा। मूंखे हिकिड़े मौलवीअ चयो त मुंहं जो पर्दो कोन्हे, बाक़ी बाक़ी टूटियूं ढके हलनि। मुंहुं खुलियलु हुजे बाक़ी टूटियूं ढके हलनि। मुंहं जो पर्दो आहे। ज़ीनत इन खे चइबो आहे। ज़ीनत हूंदी मुंहं में आहे, इन खां पर्दो आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मस्जिद में ॿ घर वारियूं वेठियूं, बीबी उम्मु सलमा ऐं बीबी मैमूना। ओचितो हज़रत अब्दुल्लाह बिन उम्मु मक्तूम नाबीन साहब इजाज़त अचण जी घुरे। हालांकि अज़वाज मुतहरात मोमिननि जूं माइरूं आहिनि। क़ुरान थो चए त अज़वाजु उम्महातुहुम, पर हू नाबीन हो, हुनखे नज़र कान आई। बीबी ख़दीजत कुबरा जे मामे जो पुटु आहे। ॿुधो ॼण फरमाए उमानी उथी वञो, मूं वटां मुंहिंजो महिमान थो अचे। त बीबी उम्मु सलमा अर्ज़ु कयसि उहो आमा हो नाबीना। पाण फरमाइनि लस्तु मां बिन अमया वअन्ता नाबीन कोन्हे। त जेको उम्महातुल मोमिनीन खे ॾिसणु नथो ॾिए, ॿियनि खे कीअं ॾींदो? ॿियनि जे लाइ कीअं थींदो ॾिसणु? त मुंहिंजा भाइरो
हाणे ॾसे थो अलाह ताला वला युबदीन ज़ीनतहुन्न इल्ला मा ज़हरा मिन्हा। मजबूरी आहे, होड़ कढाइणी आहे, अखि जो इलाज करिणो आहे, इहा मजबूरी आहे, उन में माण्हू खोले सघे थो, न त न। ही त तव्हां असां हिते ॿाहिराणे जे माण्हू डॉक्टर असांजे शफ़ी मोहम्मद जतोई, उहो अखियुनि जे शूबे जो प्रोफेसर लेक्चरार थी रहियो आहे यूनिवर्सिटी जामशोर लम्स में। उहो बि मूंखे ॿुधाए त साईं अखियुनि जे शूबे लाइ केतिरियूं डॉक्टराणियूं पढ़ंदियूं हुयूं, पर के छोकिरियूं अहिड़ियूं हुयूं जंहिंजो मूं 5 सालनि में मुंहुं ॾिसी कोन सघुसि। उते परदेसां थोरो साम्हूं परदेसां हुयो त आसान आहे करणु, पर केरु करे न। मुंहं खे मेकअप जेको आहे सूंहं उन में आहे। भला युबदीन ज़ीनतहुन्न इल्ला मा ज़हरा मिन्हा। मजबूरी थी पए पोइ ठीकु आहे। वलियज़रिबन बिख़ुमुरिहिन्न अला जुयूबिहिन्न। वाह, फरमाए थो औरत खे खपे त रओ पंहिंजे उरह ते रखे। जुयूब जेब खे चइबो आहे, जेब बरीअ खे चइबो आहे। ऐं खुमर खिमार जो जमा आहे, खिमार माना रओ। रओ पंहिंजे उरह ते रखे। मुड़ुस खां सवाइ अबे जे आॾो, अधे जे आॾो उरह तो लटो करे न कंदो, उरह ते लटो हुजेसि। वला युबदीन ज़ीनतहुन्न इल्ला लिबूलतिहिन्न। हाणे अलाह ताला 10 माइट गणे थो ॿुधाए त माई उन्हनि खां सतुर न कंदी, उन्हनि खां पर्दो न कंदी, इहे पूरे जहान खां पर्दो कंदी। गणे थो ॿुधाए अलाह ताला माइट। फरमाए थो वला युबदीन ज़ीनतहुन्न इल्ला लिबूलतिहिन्न। पहिरियों माइट अथसि मुड़ुस, छो त हुन लिबासुल लकुम अंतुम लिबासुल लहुन्न। मुड़ुस खां सतुर पर्दो कोन्हे, उन जो नंगो इल्ला लिबूलतिहिन्न। ऐं आबाइहिन्न, बाबो अबो उन खां पर्दो कोन्हे। गणी था वञूं 10 माइट। ऐं आबाइबूलतिहिन्न, मुड़ुस जो पीउ छा थियो, सहुरो, उन खां बि सतुर कोन्हे, योनी न हुआ ॼणो न्याणी आहे। ऐं अबनाइहिन्न, पुट खां बि सतुर कोन्हे। अबनाइबूलतिहिन्न, मुड़ुस जा पुट ॿियनि माइनि मां, उन्हनि खां बि सतुर कोन्हे। ऐं इख़वानिहिन्न, अदा भाइर सगा पीएता माइता, उन्हनि खां बि सतुर कोन्हे। ऐं बनी इख़वानिहिन्न, अदनि जा औलाद भाइटिया, उन्हनि खां बि कोन्हे सतुर। ऐं बनी अख़वातिहिन्न, भेनरुनि जो औलाद भाणिज, उन्हनि खां बि कोन्हे। चाचो हीअ जंहिंजी भाइटी आहे उन खां बि कोन्हे। मामू जंहिंजी हीअ भाणिज आहे इन्हनि खां कोन्हे। इहे 10 माइट आहिनि, इन्हनि खां सतुर कोन्हे, ॿियो पूरे जहान खां सतुर। सलात शरीफ़ हिकिड़े दफ़े मोनी मोहम्मद इदरीस मुंहिंजो पुटु आहे, मुफ़्ती आहे। चयोमांसि पुट, माई पौड़ी थिए अछा वार त रंग कारो करे सघे थी? न करे कारो। मां तूं मुफ़्ती आहीं छा? रुॻो शहदादपुर में मुंहिंजो ॿियो शागिर्द मुफ़्ती आहे, उन खां पुछां। उहो चवंदई त भली कजे। मुंहिंजो अॻुवाट कीअं थो चए, मूंखे ख़बर आहे मुंहिंजो मुर्शिद रंग कारो कंदो आहे, तंहिं करे चवंदई थो कजे। नेठ मां फ़ोन कई, मोदी साहिबु ॾे ख़बर माईअ जो मथो अछो थिए त कारो रंग करे न भली करे। मोदी साहिबु ॿुधे वेठो मोदी इदरीस, ॿुधई न चई न। मां चयो मोदी साहिबु छाजे करे भला? पंहिंजे मुड़ुस जे लाइ रंग कारो करे सघे थी। मुंहिंजी मुड़ुस लाइ मुंहुं धोअंदी आहे, मुड़ुस जे लाइ मुंहुं ई कोन धोअंदी आहे। हे जॾहिं ॿाहिरि तयारु थींदी आहे तॾहिं मेकअप कंदी आहे। मुड़ुस जे लाइ मुंहुं ई कोन धोअंदो, मुंहुं लाइ मुड़ुस लाइ थी करे कारो। तूं अलाए किथां जो वेठो थो ॻाल्हियूं करी। त मुंहिंजा भाइर रब फरमाए थो, इन्हनि 10 माइटनि खां सतुर कोन्हे, पूरे जहान का सतुर। धारियो न आणिजे घर में,
ना गुण विझिजे वर में हाणे त अहिड़ी आदत थी वई आहे मुंहिंजी केॾो बि झंडु मुड़नि कोन सन मूं वाइदो करे मोटियुसि मूंखे ख़बर ई त भान सईदाबाद में मुंहिंजी सॼी मासी हुजूर जन फरमायो त मासीअ जी ज़ियारत कजणु अमड़ जी ज़ियारत की मां चयो मासीअ सां साल थिया आहिनि मिली आयो पायां थो ज़ियारत कयां दवाड़ी वठां त ख़र्च ॾी विझांसि तरफ़ड़ कया मासा बस त मां मासीअ सां मिलणु आयो हा मैडम ठीकु आहे मां हिकिड़ो मुंहिंजो मुतालबो आहे त मासीअ जो धीअरु ऐं मासीअ जो नुंहुं मूंसां मुंहुं न पवंदो छा परवाह न कर चई आहे हाणे जॾहिं मां वञी मासीअ वटि वेही चवंदो मासी दुआ कजांइ वलर मां जो अदा भली आहे झंड त मुड़ण ई कोन मां वेठी मुड़नि मुंहिंजा भाइर झंडण सां कोन थियूं मुड़नि हालांकि सख़्तु मनो आहे मायूं धारी मर्द जो मुंहुं न पवनि अटकल न सियां तव्हां चाहियो था त असांजे घर केरु न अचे छो त माइट त हे अचनि ॿियो को बि न अचे इहे 10 माइट भेरो ॾेई वञा मुड़ुसु पीउ सोहरो मुड़ुस जो औलाद भाइर भाटिया भाणिज चाचो मामू इन 10 माइटनि खां सतरो कोन्हे पूरे 4 खां सतरो जे चवी त माइट असांजे घर न अचनि उसूल न सियां थो तव्हां पराए घर न वञो तव्हां माइटनि जे घर न वञो असांजे माइनि सां कमु कोन्हे असां ॿाहिरि ओता कमु था कयूं पोइ ॿिए खे बि ज़रूरत कान थींदी पर कंहिंखे अणॼाण हूंदा आहिनि झटि चवंदा त तव्हां आहियो मुला न हलो पर मां अधीन सां मिलंदुसि पोइ अहिड़ो मथे में लड़ी थो वञे त मां अधीन सां मिलंदुसि उन जी वजह तव्हांखे पटी पढ़ाए छॾियो नौजवान नियाणियूं करे छॾियो कमरे में अंदरि 2 खगड़ कोराड़ी विहारे विराणे हाणे माइट खे वठी वञे घर वरी नियाणियुनि सां कचहरी करे उमिरि छुटी पवे कॾहिं न चवंदा ई वरी हिकु दफ़ो त अहिड़ो ड्रामो करेसि हुन सां बाक़ी चवंदो ई कोन पंहिंजी हिमत बि कजे न बाक़ी रुॻो असां भाड़िया थिया वेठा हूंदो त छा थींदो हाणे त आज़ादु आहे हाणे तव्हां मूं वेठियूं भर कई शादी हालत में उते मायूं मर्द केतिरियूं गॾियल त अहिड़ी जाइ ते असां वरी छा कंदा आहियूं सॾु अॼोकी तारीख़ जो आहे न त 3 ॾींहं पोइ वेंदा आहियूं या वरी 2 ॾींहं अॻिणे बि वेंदा आहियूं वक़्त शॾ में असां नथा अची सघूं मिठी छिनणी कान्हे का सॾु भरणु आया आहियूं भतड़े जो कुनो चाढ़ियो त सॾो भरे वञो इहा सुठी ॻाल्हि आहे न त मूवियूं भरिजी वरी ॿाहिरि थियूं निकिरनि हिकिड़ो ओताक में हलाए पियो मूवी छा मुंहिंजे नाले जो नचणु ॾिसी त कंहिंखे न चयो नवज़ बिल्लाह बिना इहे शयूं ॿाहिरि थियूं निकिरनि पयूं ख़राब ॻाल्हियूं थी थियनि छा थो फरमाए ला युबदीन ज़ीनतहुन्न इल्ला लिबुअलतिहिन्न मौली साहिब असांजो हिकिड़ो दोस्त हो उहो पियो चए त माईअ जो मुंहं जो पर्दो कोन्हे हिकिड़े दफ़े कराची खां मोटियो राति मूं वटि रहियो सखर जो महिमान मूंखे वरी मां तो वटि हिन लाइ आयो त मुंहं जो पर्दो आहे तोखे छा थियो तूं त कामिरे में आहीं तूं त मञी कोन पियो मां 70 कराची मञा बस में चढ़ियुसि उन में 2 वाणियुनि जी छोकिरियूं फुल या जेका पाती पर मोदी साहिब अहिड़ियूं सुहिणियूं जो अहिड़ी सुहिणी माई अॼु ताईं न ॾिठी भाग हुई हिकिड़ो चङो खासो छोकिरो जो गॾो माई सां माई जो बोमो घाटो ड्राइवर आरसी मञा दीदार कंदो पियो छोकिरे जॾहिं बस ठप ठप थी हली त उथंदे ई बस बागड़ियूं शुरू कई हिन जे नज़र होॾे बस वञी भित में टकर लॻायो त बस मां अंदरि लोही पटी निकिती छोकिरे हुनजे भाउ खे पले वांगुरु चीरे पई रोअनि पयूं छोकिरियूं त सॼे संसार में असांजो हिकिड़ो ई भाउ बचाई पर बचण जी उमेद कान हुई छोरनि जो मुंहुं खुलियल हो जे बंदि हुजे त भाउ न विञाइजांइ मुंहिंजो भाई ईअं चइजांइ सतराए कीअं कोन्हे
तो मुझा भाइरो था तो फरमाए थे डंडन का सवा बीजे मोह न पयो सोट मासात मारोट उपा इन्हें मोह न पयो डेर तो मोतो हुजूर जन फरमा का पूछे वैसे अल हम मो डेर पार अल हम मोतो डेर मोतो उन्हें मोह न पयो करे मुक्को में वायदो करे नथुस एकड़े के मुका करे घर में झेड़ो मचाए तो वही मालूम छाती हो रही जैसे घर कोनन के अगर ट्रे बाहर करने रही चार घर हिकड़ो अनि डेर जो मोह न पहले के करे छाती मुझे मुखा सिखी छे जै खट्ट ते भाजाई बैठी आ उन्हें खट्ट ते डेर न भी भाजी खपे सी सस के चवे डेर सा न करे उनका कचहरी न करे गाल्हाइण तो करे नज़रू तन उनडे निहारे तन नहीं इहो तो करे सके तो जिने जगह हत्तर जैसे 70 थे तेसने 70 तक करे न हज़रत से बेरवार उनडे को मानो मार साईं वडन वड जैसे मुखे गोठ वारन कारो कयो और मां कसम तो खणा तो मां कारो कोन साईं बेरवार चेता भला जे माई से कारो कहते तो ने घिटी में कचहरी कई तो कार्रवाई न किया तो ये मार को पर राई माई सा कचहरी तो केड़ो खपो उन्हें सा तुझे कराने केड़ो खपा तो कार्रवाई तो मुझा भाइरो और ना कचहरी न करे दीदार भी न करे एकड़ी खड्ड ते बैठो डेर माई ने ते नवी इहो तो करे सके तो न जेस घर वाला तारा दे बहुत नहीं हो बरछा तो फरमाया जाते और निसाइन पंजे में मायने को सत्रु को नहीं हिन्ने जो ज़मीर मोल भी खोड़ बैठा हुआ हिन्ने जो ज़मीर माना पंजे में मायने को सत्रु को नहीं परायन मायने का भी सत्रु पंजू के यू मायूं परायन के यू मायूं मुझे भारत जे माये जे दीनदारी को मानो वाकुफा ते शरीफा माई वो घर में जी सके जी ये किरदार की खबर काने का गलत किरदार वो माई घर में न थी जो तो केतिरियूं मायूं मर्दन को वधीक खतरनाक हो हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जे खिलाफत जो दौर हो उन दौर में हिकड़ी माई घर में अकेली पई रही हिकड़ी पोड़ी वठी आई पाए धीउ के जवान धीउ अदी मां वञा थी पई ॿाहिर सफ़र ते ये मुझे न्याणी अकेली तोड़ छड़े थी वञा रहे तो वट जनाना कपड़ा मां के पर्दो हुन को कोन कया ये मुको कोन कर अजीब इत्तेफाक तो कोई छोकरी काने छोरो गभरू छोरो जे गवार काना आया कोन आया छोरो हिकड़ी रात मां जे निंड पई हुजा माई थी के ये मुझे मदद करे मां जैसे जान छड़ाई तो उनके कत्ल करे लाश गिट्टी में पीटी करे लाश सुबह जो ॾिसी पतो कोन पियो त कंहिं कत्ल कयो 9-10 महीना गुज़रिया तो साॻी जाती ॿार कान जो ॼावल लॻो किथां ॼावो कंहिं आदो पतो कोन पियो हज़रत उमर फारूक ने फरमायो त जॾहिं ॾिसो त का माई अचे थी उन ॿार खे प्यार थी करे मूंखे ॿुधायो जो के को हिंदी माई अचे उनके भागी जो पाए चुमजू के खणे से हज़रत उमर फारूक ने ॿुधायो और तलवार खणी मथो आयो ये छोकरो तो जो चाहते तू छो थी इनके भागरा पाई चुम वेठी तो जो चाहते माई टके पे जिनानी मां तव्हां आया तो सच्ची थी कया मां घर में अकेली रहा पई पोड़ी रने के लिए आई वाली छोरी चले पर छोरी काले छोकरो मूसा पुछड़ाई गई मां उन्हें के कत्ल कयो जो लाश मां फटी गयो गलिए में अरे बदलो हराम जो काले के करे मां गिटी में रखो तो मायूं उन्हनि का वधीक खतरनाक है जे जे किरदार जी पक है तो सालिम भाई वो हर सके पढ़ाई न करी उन्हें क्या चल लट फरमाया तो औ निसाइन और मां मलकत ईमान हुन काबिल गए पूरी देर पर मेरा दिगा चरियो हुजे हौसलो कोने से वो अची सके हाणे ॿियो मसलो अब तिफली लदीन लम यज़ल औरात निसा छोकरो केतिरो हुजे जो घर में अचे
ताल बद लस्सी वठण ईंदा या छोकिरा पाड़े जा लस्सी वठण ईंदा भाॼी वठण ईंदा वाह मुंहिंजा रब कीअं थो सेखारे ॿार उहो ईंदो जंहिं ॿार खे मायुनि जे सूंहं सोभे जी ख़बर कान्हे जॾहिं पवंदसि त उहो न ईंदो मूं 38 साल पढ़ायो आहे मूंखे ख़बर आहे त जेको आहे चौथी पंजीअ जो छोकिरो आहे चौथी जमात पढ़ंदड़ पंजीअ जी इनखे सभु ख़बर आहे त हीअ सोनी आहे हीअ पोची आहे इहो न चइबो आहे अंदरि ॿार अंदरि न के मायूं ईंदियूं आहिनि त मिलीअ जा फलाणे सां भई छोकिरो बि हेॾो सारो टाबर गॾु मूंसां गॾु तोसां गॾु ॿीहे दफ़ा हेॾे अंदरि चालाए थो घर में न अचणु ॾींदो उन्हनि खे ॿारनि खे खतरे खां बि संतो आहे हाणे मूंखे क़ससुल अंबिया में लिखियो हुज़ूर जे सीरत में त ताइफ़ में जॾहिं हुज़ूर जन हमिलो कयो ताइफ़ जे मथां तॾहिं उते हिकिड़ो खतरो बीठो बीबी उम्म सलमा थी फरमाए बीबी सलमा फरमाए खतरे अब्दुल्लाह बिन औफ़ा या कहिड़ो नालो अथसि उनजी छाती करे खतरो फलाणी बादिया माई बादिया बिन उफ़रान या को नालो अचे जॾहिं ताइफ़ खे फतह कयो त माई तूं पंहिंजे लाइ खणी जाए हथ कजाए छो हीअ ॾाढी सुहिणी आहे हुज़ूर जन ॿुधो पाण फरमाए हुनखे घर में अचण न ॾींदा पंहिंजो अकाल कोन्हे पर ॿाहिरि चुगली त हणनि था न तंहिंजे करे खतरो बि घर में न ईंदो न अचणु ॾिबो हुनखे त फरमाए थो अॻे तिफ़ली लदीन लॻ लॻ और राति निसा जंहिं ॿार खे ख़बर थी पई उहो न अचे घर में वॾो नुक़सानु आहे सांगड़ में मास्तर हो दरसे ॿेर वारनि जो ख़ासि माण्हू हो ऐं मास्तर खे मदरसो घुरियो प्राइमरी मास्तर हो मदरसो होसि हिकिड़ो छोकिरो तालिब पढ़णु आयो ॾाढो निमाणो छोकिरो मास्तर हुनखे घर पियो मानी खाए तूं बचो आहे तूं मुंहिंजो पुटु आहे छोकिरो माईअ खे सॾे अम्मा हिन खे सॾे अबो जॾहिं छोकिरो थियो जवान तॾहिं माईअ ई उन छोकिरे मास्तर खे क़तलु कयो मां साईं वटि वेठो हुजां तोखे तार पहुती त फलाणो मास्तर क़तलु थी वियो 3 ॾींहंनि खां पोइ लाश लथो नुक़सानु आहे कहिड़ो कमु आहे हिननि जो वरी कहिड़ो शरीर हुजे घर में न अचे घर में न ईंदो अचण जे लाइ 10 माइट ॿियो कोई न ईंदो जंहिंसां माईअ जो निकाह जाइज़ आहे उनजे मुंहुं पण जाइज़ कोन्हे जंहिंसां निकाह नाजाइज़ अथसि उनजे मुंहुं पई थी सघे उहे हिन जा मिटनि ठीकु आहे वीचारियूं घणो करे मायूं ॿाहिरि जेके मोकिलियो था उहे बि न्याणियूं नौजवान न मोकिलियो मायूं ॻोल्हियूं वञनि सभु भरे अचनि हुज़ूर जे अज़वाज मुतहरात में छा थो फरमाए करन फी बुयूति कुन्न मां सम्झां थो ॿावीह मुसीबत आहे करन फी बुयूति कुन्न ए अज़वाज मुतहरात तव्हां घरनि में रहो ॿाहिरि न निकिरो कॾहिं चाचनि वटि टिकियूं पयूं आहिनि कॾहिं मामनि वटि टिकियूं पयूं आहिनि कहिड़ो कमु आहे हिन खे करंदो न्याणियूं वीचारियो पिया पंहिंजे घरनि में छो वञनि ॿाहिरि सन सुले ते खोड़नि खे मोकिलियो हाणे ॾाढो आज़ार आहे लाश खाइण जे लाइ बि सॼी बिरादरी हले असांजी आज़ार आहे हिते हले कोन्हे को मिट सभु हलनि त लाश त 2 ॼणा खणी अचनि 2 कढी अचनि ॿाहिरि सॼी बिरादरी हले मुंहुं ॾिस चहिरे मुंहुं ॾिसणु जाइज़ कोन हाणे कंहिंखे जाइज़ इहो ग़लति रस्म आहे लश्कर ईंदो मर्दनि जो माइनि सां विरांडो भलो पियो हथ खट में हूंदा नज़र अंदरि माना नुक़सानु आयो वॾो छा थो फरमाए अभी तिफ़ली लदीन लम यज़हबू अला औरातिन निसा वला यज़रिबन बिअरजुलिहिन तलाक थी वियो बाक़ी 2 मिनट फरमाए थो त माई घर में पैर बि आस्ते खणे मतां हिन जो छिमको ॿाहिरि पतो पए ऐं हाणे त साईं मीलाद जूं मायूं ॻाइनि मीलाद में मायूं थियूं ॻाइनि मुल्तान में त वरी माई कढी अथनि जंहिंखे हूर करे छॾियो अथनि उहा हूर वेठी मुंहिंजो ड्राइवर वरी मूंखे ॿुधायो त साईं माईअ सां 30,000 फसिया आहिनि पर ॾिननि सो वरी 17 दगा करे हाणे हेॾे मीलाद मायूं थियूं मल्हाइनि जुलूस था हुननि जा निकिरनि कहिड़ो अंदाज़
हिकिड़े अहिड़े मीलाद में मां बि वियुसि। मूंखे सॼो वियो त चीफ गेस्ट मोहम्मद कासिम सूमरो। मां वञी हुते पहुतुसि। मीलाद हुजे हाई स्कूल में। 10वीं जमात जा छोकिरा, 10वीं जमात जूं नियाणियूं। 10वीं जमात माना 13-14 साल उमिरि। इको लॻो पियो छोकिरे खे सॾु थिए त न थो पढ़े। 10वीं जमात जो छोकिरो न थो पढ़े। वरी पोइ छोकिरीअ खे सॾु थिए, उहा न थो पढ़े। जेॾी महिल छोकिरो न थो पढ़े त ख़ामोशी। ऐं जॾहिं नियाणी न थो पढ़े त 10वीं जा छोकिरा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मां चयो हे कहिड़ो कहर आहे, हे मीलाद जो नालो। हिकु ॿ ॿुधी मौलूद मूं चयो मां आहियां जुल्द साध ॿधंदो आहियां जुल्द। मूंखे चयो त मां वञा तव्हां वटि, वॾो वाइद हले। इधर से तोखे त वाइद करणो, तूं चीफ गेस्ट आहे, वॾो महिमान तूं आहे। मां चयो चीफ गेस्ट मूंखे नथी खपे। जे वाइद करणो आहे त माइक ॾियो त मां हींअर ई 2 अखर ॻाल्हाए वञा। भला नथी ॻाल्हाए। मूं चयो तव्हां वटि ड्रिघो वाइद हले पियो थो, मां मुख़्तसर थो कयां। मास्तर हिकिड़े स्कूल में शागिर्दनि खे सम्झायो त हिकिड़ो पीर सन हुजे हुनखे रस्तड़ो पार कराइणु अजुर आहे, नापी हिनखे वाट ॾेखारणु सवाबु आहे, ॿिए कंहिं मज़दूर खे कमु अचणु सवाबु आहे। ॿिए ॾींहं ते वरी 4 पहलवान छोकिरा देरि करे आया। अब देरि कई अथव, इहे सवाबु पिया खटो। कहिड़ो सवाबु? इहे पोड़े हिकिड़े रस्तो पार करायोसि। अब एॾी देरि जिसे पोड़ो हले छा? वो को पंहिंजे दर ते मंझली रखियो ऐं तिड़के ते वेठो हो। हे अची लॻियसि त रस्तो तोखे पार करिणो। उस्ताद चयो सवाबु आहे। अब उहा मोटे तो सिखी है, बाबू ने हिसाब सां कोन उस्ताद कुर्तो ॻाल्हाए छा? उस्ताद पोड़े बि ज़िद कयो, पर असांखे हिमत न हारी। चई टंगो टाली करे हुन पासे छॾे सवाबु खणी हाणे मोटियाई। मां चयो तव्हांजो सवाबु अहिड़ो पियो थो हले, आख़िर दवा न करे मां थो थी हलियो आहे। मां क्यों ॻाइनि न बिला बिना अलाह के पार दायरे में फितनन को बचाए। रब छा थो फरमाए, लअल्लकुम तुफ्लिहून, हया व सब्र सां हलंदव त अलाह तव्हांखे कामयाबु कंदो। ऐं हिननि वाइदनि खे असर और फ़ाइदो आहे। मूंखे ख़बर आहे हालाणी मुंहिंजो वाइदो कयो, हफ़्ते खां पोइ मिर्ज़ापुर को टेलीफोन आई। जीअं तो हालाणी में सत्रो सम्झायो, मां मोटी घर करे छॾियो। उनजो भाउ मूंखे फ़ोन कई त हाणे अधु असां भाउ खे बि घर में अचणु नथो थिए। असर आहे, हिकिड़ो थींदो, 2 थींदा, 3 थींदा, सभई बुज़ुर्ग जे कोन थींदा, पर 5 खे पतो पवंदो त हीअ शइ जाइज़ आहे, हीअ शइ हराम आहे। आख़िर दवान अल्लाह